की सवारी बुराक मोकलियो मां जॾहिं पंहिंजे हबीब खे घुरायो 70,000 फरिश्ता पैगंबर जे कढ लातम। मां जॾहिं पंहिंजे हबीब खे घुरायो 70,000 फरिश्तनि सां गॾु नूरी मखलूक जे सरदार जिब्रील खे मोहम्मद जो दरबान बढ़ायो। मां जॾहिं पाक मोहम्मद खे घुरायो मां जन्नत जा दरवाजा खोलराए छॾिया। मां जॾहिं पाक मोहम्मद खे घुरायो मां जहन्नम जा दरवाजा बंद कराए छॾिया। मां जॾहिं पाक मोहम्मद खे घुरायो मां 1.25 लाख नबीजन खे पंहिंजे महबूब मोहम्मद जे इंतजार में बीहारियो। चओ सुभान अल्लाह। मेराज इन जे करे करायो वियो ताकि माण्हुनि खे मिठे मोहम्मद जे मक़ाम जी ख़बर पई। ज़ुलेख़ा ते पंहिंजूं सहेड़ियूं कावड़ियूं हे कैदी हे जेली इन ते तूं फ़िरेफ़्ता थी पई आहे। ज़ुलेख़ा इंतज़ाम कयो जनाब यूसुफ खे घुरायई पंहिंजे सहेलियुनि खे छुरियूं बि ॾिनई पंहिंजे सहेलियुनि खे सूफ़ बि ॾिनई। होॾां जनाब यूसुफ आयो जॾहिं ॿाहिरि निकितो जॾहिं उन्हनि सहेलियुनि जी जनाब यूसुफ ते नज़र पई फ़क़त्ताना अयदियहुन्ना वक़ुलना हाशा लिल्लाहि मा हाज़ा चओ सुभान अल्लाह। लाड़काणे वारो ॼण त ज़ुलेख़ा सहेलियुनि खे घुराए यूसुफ जी ज़ियारत कराए हीअं चयो तकियो मुंहिंजो यूसुफ हे आ। ज़ुलेख़ा सहेलियुनि खे गॾु करे चयो तकियो मुंहिंजो यूसुफ हे आ। मेराज वारी रात अल्लाह 1.25 लाख नबीजन खे गॾु करे फरमायो तकियो मुंहिंजो मोहम्मद हे आ। सब चओ सुभान अल्लाह। ॾाढियां ॻाल्हायो सभई गॾिजी ॻाल्हायो। सय्यदे काइनात जे क़द्रो मंज़िलत के समझो। सय्यदे काइनात जे क़द्रो मंज़िलत के समझो। मुझे आका फरमायो मांखे जन्नत जा मंजर भी दिखारिया विया मांखे जहन्नम जा मंजर भी दिखारिया विया। तवज्जो मुझे आका अजाइबात मेराज के भी ॿुधो। मुझे साईं फरमायो हिकड़ा माण्हू मांखे नज़र आया उन जे ज़बानुनि खे फरिश्ता कपिन पिया उन्हनि जे वाछुनि खे फरिश्ता चीरनि पिया। वॾे अज़ाब में हा सख़्त रड़ियूं पिया कनि दाहूं पिया कनि कूकूं पिया कनि फरियादूं पिया कनि ॾाढी मुसीबत में गिरफ़्तार हा। मां पुछा कयमि हे बदनसीब केर हिन। मांखे ॿुधायो वियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे मज़हबी लीडर हिन उहे मज़हबी अॻवान हिन जेके पेट जे जहन्नम खे भरण जे लाइ उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए ख़ल्क़त खे गुमराह कंदा हुआ। मुझे साईं फरमायो मांखे हिकिड़ो मंज़र ॾेखारियो वियो। हिकिड़ा माण्हू अचनि पिया वॾा वण हा उन्हनि में वॾा कंडा हा। उहे जॾहिं अचनि पिया उहे वण उन्हनि ते हमलो पिया कनि कंडा उन्हनि जे बदन में घिरी पिया वञनि जीअं कीमो कबो आहे न गोश्त खे उन्हनि हमराहनि जे जिस्म जो ईअं कीमो पियो ठही वञे। मां पुछा कयमि हे बदनसीब केर हिन जिन खे हेॾो अज़ाब थो थिए। वरी ठीक पिया थियनि वरी साॻी कार वरी ठीक पिया थियनि वरी साॻी कार वरी ठीक पिया थियनि वरी साॻी कार। मुंहिंजे साईं फरमायो मूंखे ॿुधायो वियो हे धाड़े लहिन जेके रस्तनि ते वेही रातिनि जो माण्हुनि खे फुरियूं कंदा हुआ। मेराज रुगो वाक़ियो नाहे सबक बि आहे। तवज्जो सय्यदे काइनात फरमायो मांखे हिकिड़ा माण्हू ॾेखारिया विया उन्हनि जूं शक्लियूं सूअर जहिड़ियूं। अल्लाह जो क़ुरान आगो पिया ग़लत ॻाल्हायां मूंखे अल्लाह न बख़्शे। मुंहिंजे साईं फरमायो मांखे मेराज वारी रात हिकिड़ा माण्हू ॾेखारिया विया उन्हनि जूं शक्लियूं ख़िंज़ीर जहिड़ियूं उन्हनि जे ज़बानुनि खे छिके फरिश्तनि इची सां ॿधो हो। वॾे अज़ाब में हा रड़ियूं पिया कनि फरियादूं पिया कनि। मां पुछुमि बदनसीब माण्हू केर हिन। मूंखे ॿुधायो वियो अल्लाह जा हबीब हे उहे माण्हू हिन जेके तव्हां ते कलमो त पढ़ंदा हा पर कूड़ियूं शाहिदियूं ॾींदा हा। असांजे कोर्ट में 90% शाहिदियूं कूड़ियूं आहिनि। ॿियनि जे करे मतां पंहिंजी आख़िरत खे बर्बाद कयो। सय्यदे काइनात फरमायो मांखे हिकिड़ा माण्हू ॾेखारिया विया उन जे मथनि खे फरिश्ता चित थियनि पिया वरी ठीक पिया थियनि वरी चितजी पिया वञनि ओलड़ गाह वांगुरु बणिजी पिया वञनि। मां पुछा कयुमि बदनसीब केर आहिनि। मुंहिंजे साईं फरमायो मूंखे ॿुधायो वियो हे साईं बेनिमाज़ी हिन। हल निमाज़ ते असां वरी ऊंधा कोन थींदासीं तहां मुला खोड़ हो हलो हलो वञो। इन्नल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। दुआ कयो त अल्लाह सभिनी खे निमाज़ी बणाए।
मुझे आका फरमायो हिकड़ा माण्हू मांखे ॾेखारिया विया, उन्हनि जा पेट तमाम वॾा, शाह साफ़ शफ़ाफ शीशे वांगुर, अंदर नांग बलाऊं डंगिन पयूं, उनखे रड़ियूं पिया कनि। मां पुछुम हे केर माण्हू आहिनि? मुझे आका फरमायो मांखे ॿुधायो वियो हे सही व्याज खोर आहिनि, कि व्याज खाईंदा। चङा भला नेक निमाज़ी पटकनूं ॾाढ़न वारा भी व्याज जो धंधो था कनि। गाल निकती आहे त मां अर्ज़ कयां, मुझे हुजूर फरमायो व्याज में 70 गुनाह आहिनि। ऐं मुझे आका फरमायो हल्को गुनाह इहो आहे, सब खां नंढो जो माण्हू पंहिंजी सकी माउ सां बदफेली करे। खबरदार, अगर तू व्याजी आ, न तुझी नमाज कबूल आ, न तुझो रोजो कबूल आ, न तुझो हज कबूल आ, न तुझी ज़कात कबूल आ, न तुझो पटको कबूल आ, न तुझी दाढ़ी कबूल आ। हुजूर फरमायो मूंखे अहिड़ा माण्हू ॾेखारिया विया मेराज वारी रात, जिनके फरिश्ता जहन्नम जा टांडा ज़ोरीअ खाराइनि पिया, रड़ियूं पिया कनि। दाहूं त टांडो वञे पियो त बसि हुन जा आंडरा छिजनि पिया। मां पुछुम हे बदनसीब केर आहिनि? मुंहिंजे आका फरमायो मूंखे ॿुधायो वियो से उहे माण्हू आहिनि जेके यतीमनि जो माल खाईंदा। सज्जदे काइनात फरमायो मूंखे अहिड़ा माण्हू ॾेखारिया विया, मर्द औरतूं कपड़नि में बाहि लॻल अथनि, टपा था ॼनि, वॾी मुसीबत में आहिनि। मां पुछुम हे केर आहिनि? जीअं जान छॾाइनि पिया ॼण को पेट्रोल थो हारेनि, बाहि अञा वधेनि पई। मां पुछुम हे केर आहिनि? मूंखे ॿुधायो वियो, मुंहिंजे आका फरमायो मूंखे ॿुधायो वियो साईं उहे माण्हू आहिनि जेके तहांजे उम्मती हुजण जा दावेदार त हुया, पर ॻाइण वॼाइण जा शौक़ीन हा। हाणे त सही को झले तो वड़न था हमरा। मां वञा पियो ब्लू लाइन ते कराची, रमज़ान जे महीने में छिता गाना पियो हलाए ड्राइवर, गंदा गलीज़ पलीत गाना। रमज़ान जो महीनो, रोज़ा, न्याणियूं सियाणियूं वेठियूं। मां कंडक्टर खे चुम्मा चयो यार ड्राइवर खे चो अल्लाह जो भो करे, रमज़ान जो महीनो आहे, न्याणियूं सियाणियूं वेठियूं, रोज़नि जो महीनो आहे, कुछ ख्याल करे। हुन वञी चुस ड्राइवर कैसेट बंद कई। थोड़ी देर गुज़री त माइन चुस कैसेट चवंदो हलाए। तो कंडक्टर जो मौली साहब वेठो आहे, हिकिड़ो झले थो चेड़ो आहे त लहे ॿी गाॾी में अचे। ना का खुदा जो कसम हिकिड़े दफ़े वियुसि हिकिड़ो चङो भलो मोतबर माण्हू, मुंहिंजे दुकान ते गाना पिया हलनि। मुंहिंजो तूं त नेक निमाज़ी माण्हू आहे, तूं छो थो आहे? थोड़ो थोड़ो मज़ो वठंदो आहे, घणो न। मां चयो थोड़ो थोड़ो छा ईअं थोड़ो इंजॉय कंदो आहे, थोड़ो छा आहे? गुनाह गुनाह सीधी ॻाल्हि आहे, थोड़ो सही बस वधीक न। मुंहिंजो टप हुजे वॾो 2 टिनि मणनि जो, सॼो खीर जो भरियल, थोड़ो थोड़ो मुटर चुको बि विझिजे, थोड़ो वधीक न। वो गिलास भरी जाए पीअंदे चई बेड़ो बोड़े छॾी। मां चयो हुते बेड़ो बचाई पंहिंजो। ज़ुल्म खुदा जो कसम, जहान फानिया आखिरत जी तैयारी कयो। सज्जदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सीरत तज्जिबा के समझो। यार तालिबान ते कावड़िया वेठा आहिनि। तालिबान जो ॾोह कहिड़ो आहे? 100 सैकड़ो पैगंबर जे शरीयत खे नाफ़िज़ कयो अथऊं। रोज़ कालम था लिखजनि, फट सठ लगी पई आहे, अदरी बेनज़ीर भी कावड़ी पई आहे। नवाज शरीफ तो हुआ ही गोलमोल गोगणो आहे, वीचारे ते मयार ई कान्हे। हाणे चतो त मां शरीयत ॾींदुमि। मुंहिंजो बिस्मिल्लाह, पर अॻ में पाण खां इब्तिदा कर न। पंहिंजा मुहांडा त ठीक कर। मुशाहिद हुसैन इन बिल जे क़ौमी असेंबली में पास थियण खां पोइ फिल्मी एक्ट्रियाणियुनि में एवार्ड विरहाया ऐं तकरीर में चयईं एक्ट्रियाणियुनि खे त ॻणती न कयो, मियां साहब जे शरीयत मूं तव्हांखे कोई ख़तरो कोन्हे। वजो लानत हुजे तुंहिंजी बुथाड़ी में। इहा शरीयत न आहे, इहा बदमाशी आहे। असांखे शरीयत खपे थी, पर पाक मोहम्मद करीम वारी शरीयत थी खपे। सब चो सुभान अल्लाह।
दाढ़ियां ॻाल्हायो, सभई गॾिजी ॻाल्हायो। इंशाअल्लाह शरीयत ईंदी। तैयारी कयो तव्हां बि, दाढ़ियूं बाड़ियूं बि रखो, पटका बटका बि पायो। मां तव्हांजो ख़ैर ख़्वाह हां, तव्हांजो दुश्मन न आहियां। सुभाणे जॾहिं मुजाहिद पहुता न, डंडो फेरायूं त तव्हांजूं ॾाढियूं असां खां मिटजियूं हूंदियूं। पर ॻाल्हि त ॿुधो, मां हर जलसे में चयो आहे ऐं पंहिंजा लफ़्ज़ वरजायां थो। 15वीं सदीअ जो छेगरो यार छलो थो ॾेव निशानी में त छिता थी था पओ। ट्रामे जो, पित्तल जो, सिल्वर जो, चांदीअ जो, सोन जो मूंखे ॾींदे। हाणे मोला मुंहिंजे यार जी निशानी आहे, तो वारो छलो तुंहिंजे यार जी निशानी आहे। पटको ऐं ॾाढ़ी सुहिणे हुसैन जे नाने मुहम्मद जी निशानी आहे। खबरदार, सय्यदे कायनात जे सुन्नत जी मजाक न उड़ाए। मिट्टी बिट्टी भी न खाओ। हल समझो था न? मुड़स माण्हू थियो कंहिंजो नंढड़ो ॿार जो मिट्टी खाए त पिणस ख़ुशि थींदो। ॻाल्हायो छो न था? कॾहिं भूंडो ॾींदुसि, कॾहिं भुजो ॾींदुसि, कॾहिं धिको ॾियणु ॿुडी नथो मारे, मिट्टी थो खाए छोरा। नांगा छाड़े गुड़ पटा छा मिट्टी थो खाए। अञा भी ठीक न तो के डॉक्टर भी तो सिंगा दवा दे, अञा भी न सुधरो तो के मौली साहब रे सिंगो तावीज दे, बना छोरो मिट्टी तो खाए। नंढड़ो मासूम बार मिट्टी खाए तो जूतन जे लाए को तू हड़ अच्छी दाढ़ी असा कलंदर तू भरियूं तो अचे। अड़ी छोरी ढो करे खा, पेट थींदुई ना हक यार। ढकोसला चिसी सेदी बुसाणी ते ऑपरेशन दियो थन, मतलब अस्पतालूं तो बंद करायूं मजा लगा। चिसी ना थियन थियूं पर रात जो 12 बजे खां पो बूढ़न में असा हक वारन जा नौकर हूं, बाकी ठगन जे लाए पुड़ी हूं। गाल त सिधी ना हक चाहे दमा दम, न धोखा न गम, कमाएंगे अहमक और खाएंगे हम। ॾाढा मोतबर चढ़े साईं जो झंग न वठी जाए। ओ छोरा हेलायूं हेलाणियूं साईं उग्रो थी टंग भंजंदी, साईं तारा कढंदी। साईं उग्रो ना है, फकीर उघाड़ा थींदा, सब धंधा लाइन में था हलन। लाड़काने में वायदो पूरो न थियो, कहीं पाड़े ओड़े में वायदो पूरो न थियो, तो पोइ दरगाह ते वायदो क़ुरान ते पूरो थींदो। ज़ुल्म अल्लाह वारन जे कब्रुन ते बदकारन जे महफिलन के सजायण वारा खुदा जे गज़ब खे दावत था ॾियन। अच्छा सय्यदे कायनात जे सीरत तय्यबा खे समझो। को हिते झुकियो पियो आहे, को हुते झुकियो पियो आहे, को हुते झुकियो पियो आहे, को हुते झुकियो पियो आहे। जेकॾहिं अल्लाह को सवा ॿिए जे दर ते झुकण जी इजाज़त हुजे हां त पोइ पाक मुहम्मद करीम जे रोज़े मुबारक ते सजदे जी मोकल मिले हां। सय्यदे कायनात जे रोज़े अतहर ते भी जेकॾहिं सजदे जी इजाज़त न है त पोइ कायनात में पाक मुहम्मद को मथे कोप कोन्हे। मुर्शिद जी इज्जत कर, मुर्शिद जो एहतराम कर, मुर्शिद जी खिदमत कर। हेरे ॿुधजो, जहिड़ो रुगो इन्हनि ॻाल्हियुनि ते ॿियो कहिड़ो जहिड़ो आहे? मानियूं खारायसि, रोस्ट खारायसि, भुना खारायसि, कोरमा खारायसि, कीमा खारायसि, सेवन अप प्यारेसि, पेप्सी प्यारेसि, गाढ़ियूं चाहियूं पीलियूं, दूध पती न त पानी पती जेका साहब खे वणे, सेज बेज विछाए ॾेसि। पर घर में अंदर न वठी वञांसि, जुगो झण थी वेंदी। ॻाल्हि आहे सिधी। अल्लाह झले थो, या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन। चओ सुभान अल्लाह। अधिकारे थी वञे जी साईं खे ज़ोरड़ा ॾींदमि। न तूं पंहिंजे मुड़ुस खे ज़ोर ॾे दे, ठीकु आहे। और मर्द खोड़ वेठा आहिनि। अमा तूं काॾे जी साईं जी ज़ियारत कयां न, तूं पंहिंजे अबे जी ज़ियारत करे थे घर में। ज़ुल्म अल्लाह पर्दे जो हुक्म करे, पैगंबर पर्दे जो हुक्म करे, आले रसूल पर्दे जो हुक्म करे, असहाबे रसूल पर्दे जो हुक्म करें, अहल बैत मोहम्मद पर्दे जो हुक्म करे। तू न
नबी जो नालो तो खणे पैगंबर जे किरदार ते नजर कर। तू जनाब अली जो नालो तो खणे जनाब अली जे किरदार ते नजर कर। तू इमामन जो नालो तो खणे इमामन जे किरदार ते नजर कर। सुन हुसैन कुरान जो कारी हो, सुन हुसैन निमाजी हो, गाजी हो, हरमैन जो हाजी हो। सोने हुसैन जे चेहरे ते नाने मोहम्मद जी सुन्नत ही। सोने हुसैन जे मथे मुबारक ते इज्जत वारी दस्तार ही। अचो इमाम आली मकाम जे नक्शे कदम खे मीनारे नूर समझो। इमामन जा वारिस नमाजी हिन, इमामन जा वारिस गाजी हिन, इमामन जा वारिस उहे हिन जिनकी जिंदगी कुरान सुन्नत जे हुक्मन जे मुताबिक गुजरे। अचो जिहाद फी सबीलिल्लाह जी तैयारी क्यों? ठगन को बचो, ठगन को बचो। शरण को हमरा मरे। मौली साहब कुरान सूधो पहुंची दो वने जणो वडन सा रिश्तेदारी थस। माइट पहुता ही कोने मौली साहब अग में पहुतो। बट रुपया नको, बटरे नको, बटरे नको, बटरे नको। शुक्र थियो गंज था मौला 400 थी वे वो शुरू थी मौला जा नंढा वडा सगीरा कबीरा ज़ाहिरी मख्फी 400 में लाहौरी महल्ले जो मौली साहब हमरा जा हर गुनाह बख्श राय धिको दई भोता रखे जन्नत। नौजवान उथी बीठो जी सही तू इनके 400 में जन्नत छड़े आए। हिन जेके नाहक क्या मानुन सा जेके जुल्म की जेके की सकी हिन जा हथ गरीबन के रत सा भरिया पिया हिन जिनके बेगुनाह 107 में चालान कराई अञा ताई लाड़काणे जे चावड़ी जो हवाऊं था खाइन से तू 400 में जन्नत भी छड़े आएस क्यों उथंदो थोड़ी जो पुछंदो बड़ी पछाड़ी वारी धकड़ी हणी छड़ी मास। असा हक वारन जा नो करूं बाकी इन्हन जे लाए पुड़ी हूं। कुरान ते भी धंधो, कुरान ते भी दुकानदारी, जुल्म अल्लाह जा ज़ात जो कसम। मौलवी साहब जो पेट भी आसी पोस्ट जो दबो अल्लाह भरे मत ईद जड़ी भी लेटर बक्स खाली दिठो आ भरल कोन दिठो दम ता न कावड़ो मां पाण मुला हां। हमरा जी पहिरियों संगती यारन सां पोइ हमरा जा अकीदा ठीक थिया अकाबिर उलमा सां जो वास्तो थियो बिल्कुल ठीक ठाक मुवहिद मुजाहिद बणजी वियो। नौजवान जो वालिद वफात करे वियो। पाड़े जे मौली साहब के पुगर न ॾिनई। मौली साहब कावड़ियो हिकु ॾींहुं इंतजार कयईं ॿियो टियों अची त चंड्रो पे आयो ई कोन। टे ॾींहुं रात जो अची हमरा जो दर खड़काई। नौजवान जो केरा दर ते चीवा मौली साहब हाणे दर खोल छोरा खोली। मौली साहब साईं कीअं आयो आहे अब ॻाल्हायो न बुजुर्गो छा था चवनि वक़्तु पूरो थी वियो बस दुआ था करो इंशाअल्लाह। चई त रात मां पिढ़े के ख्वाब में ॾिठो आहे। चईं पोइ ॾे बाबे जो हाल छा हाल हवाल ॾियां फरिश्तनी पटको लाहे रही करे छॾियोसि। पुगर ॾे त पढ़ांस न त पिढ़े जो ख़ैर कोन्हे जी किबला अॻ में अचे हां त कुझु थिए हाणे बाबे जो पटको हूअं ई लथो ॾोकड़ ॾिबा आहिनि त पटको बचे हाणे वञ त वरी तुंहिंजो पटको न लाहियां। दीन ते दुकानदारी था कनि। 15वीं सदी जो मौली साहब मुर्दन के ईअं तो ताड़े जी गिझ ढूंढ के ताड़ींदी आहे। से 3 ॾींहंनि ताईं टीजे जी मानी जुमे ताईं जुमाणे जी मानी 40 ॾींहंनि ताईं चालीहे जी मानी 12 महीननि ताईं 12 जा हलवा अल्लाह कंदो ते तर ॿियो बि लेटी पवंदो। यो दीन आहे, यो इस्लाम आहे, या शरीयत आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो तरीक़ो आहे। खुदा जो खौफ नथा कयो। अचो माण्हुनि खे इंसाफ सेखारियो, माण्हुनि खे शराफत सेखारियो, माण्हुनि खे अदालत सेखारियो, माण्हुनि खे दियानत सेखारियो, माण्हुनि खे जिहाद फी सबीलिल्लाह सेखारियो, माण्हुनि खे क़ुरान ऐं सन्नत जा सबक पढ़ायो।
इंसाफ कुरान सां थींदो, अमन कुरान सां थींदो, हक़ कुरान सां मिलंदा। ॿुधो, दुनिया जा सब निज़ाम कूड़ा आहिनि, अल्लाह जे कुरान जो निज़ाम सच्चो। मां उनकी ॻाल्हि अलाए छो थी समझ में अचे, किसी माइन ते वॾो ज़ुल्म आ तव्हांजे मज़हब में। सही माइन वीचारनि ते वॾो ज़ुल्म आ। मां चयो माइन ते त वॾियूं महिरबानियूं आहिनि। कमाल आहे साईं, वॾियूं महिरबानियूं आहिनि। असां ज़ियारत करण जे लाइ सिकीमो आहियूं। नौकरी चाकरी करे त तव्हां मुलनि खे थिए छा थो, कदे का नर्स थे, कदे का एयर होस्टेस थे, हाँ सही, कदे का टेलीफोन ऑपरेटरानी थे, तहां मुलन खे थे छा थो? नाहक क्यों थो वेचारन के घणी बंदी खानन में बंद क्यों थो? मतलब इस्लाम तो चए हिन माई वडी तकलीफ वडी तकलीफूं ॾिठियूं। हाँ सही, पेट में ॿार भी हा सांढे 9 महीनन ताईं इहा तकलीफ़ भी हा बर्दाश्त करे, डिलीवरी वारे वक्त में इहा तकलीफ़ भी हा बर्दाश्त करे, जेस ताईं ॿार वॾो थे तेस ताईं निंड्रा भी इहा फिटाए। तू तो गोघरा हणंदो आ न, ॿार जो रोईंदो आहे त अमड़ उथंदी आहे न, उन खां बाद में हिन जी तरबियत जो इंतजाम भी हा करे, घर जी बुहारी भी दे, तुंहिंजा लटा भी धोए, तोखे मानी भी खाराए, बच्चन जो ख्याल भी करे, सॼो निज़ाम भी घर जो ठीक ठाक रखे। एडियूं तकलीफ़ूं इस्लाम तो चए त हिन माई वॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं। हाणे इन ते ॿिया सभु हुकम माफ़ आहिनि। हिनखे मानी भी घर वेठे पहुचायो, हिनखे इलाज भी घर वेठे पहुचायो, हिनखे कपड़ा लटा भी घर वेठे पहुचायो। हे हमरा छा थो चए त इहे एॾा कम भी करे, इहे तकलीफ़ूं भी सहे, पर मां सां गॾु रोम्बो भी कराए, लाबारो भी कराए, नौकरी भी कराए, हेॾे होॾे भी मां सां गॾु हले। इस्लाम तो चए न, हिन खोड़ तकलीफ़ूं ॾिठियूं, हाणे हिन ते सभु कम माफ़ आहिनि, हाणे सभु कुझु हिनखे घर में पहुचायो। तू तो चए न ये एडियूं तकलीफ़ूं में बर्दाश्त करे, पर मां सां गॾु हेॾे भी शेयर कराए। जेकॾहिं इन्हनि कमनि में धंधनि दाड़नि में तोखे शेयर कराए त तूं भी इनखे शेयर कराए। किसी मां कहिड़ो शेयर करायांसि? मां चयो 1 साल उहा ॿार ॼणे, ॿिए साल तूं ॿार ॼण। इस्लाम तो चङाई थो करे, इस्लाम बुराई केड़ी गई है? इस्लाम तो और तुम ते एहसान क्यों दर बदर थियण खां हे तू औरत जी इज्जत कई आ। लक्स साबुण जी चक्की ते भी औरत जो फोटू, हाँ सही, पाउडर जी डब्बी ते भी औरत जो फोटू, सेंट जी डब्बी ते भी औरत जो फोटू, कपड़े जी एडवर्टाइजमेंट ते भी। और तू तो औरत के मंडी जो माल बनाए छड़ियो। खुदा जे साथ जो कसम तोखे औरत जी अजमत ॾिसणी आ त या अज़वाज मोहम्मद ते नजर कर या बनाते मोहम्मद ते नजर कर। हुजूर सिंह फरमायो, मांखे जॾहिं जहन्नम ॾेखारियो वियो, हिकड़ी औरत मां के सख्त अजाब में गिरफ्तार नजर आई। मां पुछा कि ये बदनसीब माई केरा जंहिंखे हेॾो अजाब थो थिए? मेराज वारे रात जे मंज़र में हिकड़ो मंज़र इहो भी आहे, तक जो सबक आहे, कम जी ॻाल्हि आहे। मुंहिंजे साईं फरमायो, मांखे ॿुधायो वियो या एॾी गुनहगार त कान ही, पर हिनखे हिकड़ी ॿिलीअ तपायो हो। इन माईअ उन ॿिलीअ खे बंदि करे छॾियो, न कुझु खाइण जे लाइ ॾेसि पई, न कुझु पीअण जे लाइ ॾेसि पई, चीचलाए उहा ॿिली मरी वई। अल्लाह फरमायो, फलाणी तोखे इन मुंहिंजी खसीस मखलूक ते रहम कोन्हे त मांखे तोते बि रहम कोन्हे। को जानवर तव्हांखे ईज़ाए, उनखे हिक धक सां मारियो, तव्हांखे इजाज़त आहे, पर उनखे चीचलाए मारण जी तव्हांखे इजाज़त न आहे। कॾहिं हिकड़ी जंग कपियोसि, कॾहिं ॿी जंग कपियोसि, कॾहिं टी जंग कपियोसि, कॾहिं चौथी जंग कपियोसि, कॾहिं कन कपियोसि, कॾहिं अखियूं कढोसि, कॾहिं पुछ कपियोसि, हिनखे बाह में जलायो न। तव्हांखे इन क़िस्म जे कीस करण जी कतन इजाज़त न है। को जानवर तव्हांखे ईज़ाए, हिक धक सां मारे छॾियोसि, इन जी इजाज़त आहे। चीचलाए मारण जी तव्हांखे इजाज़त न है। आख़िर इनखे भी त साह आहे, इन केस में पकड़जी पई। रोज जो मुड़स था मरन, 5 रुपयनि ते खून थो दे, गणती कान्हे हमरान के।
मांखे वो मंजर याद थो अचे, काइनात जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, रसूलन जो पगदार नबी, नबीजन जो महदार नबी, अल्लाह जो दिलबर, नबीजन जो अफसर, शाफिए महशर, साक़िए कौसर, बुलंदई बाला कदर, रहमत जो समंदर, मुझे पाक मोहम्मद करीम साईं काबतुल्लाह जो तवाफ तो करे, तवाफ कंदे कंदे मुझे साईं भेजी दियो, मुझे साईं जो बीठो समूरा सहाबी भेजी दिया, मुझे साईं काबे दे तकियो, दिल जे कनन सां ॿुधजो, मुझे साईं फरमायो काबा अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज्जत आ, काबा अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज्जत आ, काबा अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज्जत आ, पर हिक इंसान जी क़ीमत अल्लाह वटि तोखों भी मथे आ। कुछ अंदाज़ो कयो, इंसान जी अज़मत अगर तो के सिखनी हो सय्यद कायनात का सिखिए, काबा अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज्जत आ, पर हिक कलमे वारे जी इज्जत अल्लाह वटि तोखों भी मथे आ। वो ज़ालिम काबे ते हमलो करे तहां कुल निकरी पवंदो, वट सख्त थी वेंदी, जुलूस निकरंदा, जलसा निकरंदा, पर हिते हर शहर में रोज था काबा ड्रहन, गणती काने तोखे। मुझे साईं फरमायो मांखे जरे जन्नत जो मंजर दिखारियो वियो, हिकड़ी माई अल्लाह जे मेहरबानिन में ही मां पुछा कयम ये केड़ी खुश नसीब औरत आ, वडी मेहरबानी थस। मुझे साईं फरमायो मांखे बुधायो वियो हिन एड़ा चंगा कम त कोन कया हा, कदे नमाज पढ़ंदी ही, कदे गुस्सी वींदी हस, कदे दौड़ कंदी ही, कदे रहजी वींदो हुस, कदे जिक्र कंदी ही, कदे कोन कंदी ही। या माई वने पई रस्ते ते हिकड़ो कुत्तो उञ में पा हिन माई खे नजर आयो, जिभी कुत्ते जी निकतल ही, हिन माई के कुत्ते ते कहल अची वई, पानी खणी कुत्ते जे वात में विधई, वो कुत्तो मरण खां बची वियो, हुन जी उञ खत्म थी वई। कुदरत वारे खुदा फरमायो फलानी मुंहिंजी बानी गुनहगार त ॾाढी आ, पर तूं दुनिया जे तख्ते ते इन कुत्ते ते रहम कयो आ, मां तुंहिंजे इन अमल जे करे तो ते रहम कयो। ॾिसण में त नेकी नंढड़ी आ, पर अल्लाह पर चीस। मुझे साईं फरमायो, मुझे साईं फरमायो, मुझे साईं फरमायो जॾहिं मां मेराज वारी रात अल्लाह जे दरबार में आयुम, मुझे रब मांखे फरमायो मजिदनी अब्दी, मुझे हबीब मुझी तारीफ बयान कर, मुझे हबीब मुझी तारीफ बयान कर, मुझे हबीब मुझी तारीफ बयान कर। हुजूर सी अर्ज क्यों ला उसी सनाअन अलैका अंत कमा अस्नैत अला नफ्सिक, मुझे अल्लाह तुझे इज्जत जो कसम, तुझे अजमत जो कसम, तुझे जलालत जो कसम, तुझी किबरियाई जो कसम, जह तारीफ जे लायक तुझी जात आ, उन जो हक मां मोहम्मद करीम भी अदा न करे सघंदो। अल्लाह फरमाए मुझा हबीब तू मुझी अड़ी तारीफ कई आ जो कायनात में कोई न करे सकदो। जंहिं चयो नथो करे सघां उन सब कुछ करे छॾियो। हाणे हिते तू अहमद आ, दुनिया में तू मोहम्मद आ। अहमद माना समझो, अहमद ट्रांसलेशन समझो, अहमद इन जो तर्जुमो समझो। अहमद माना सब खां वधीक अल्लाह जे तारीफ करण वारो, मोहम्मद माना धरती ते जंहिंजी सब खां वधीक तारीफ कई वञे। अल्लाह फरमायो मुंहिंजा हबीब अर्शन ते तू सब खां वधीक मुझी तारीफ बयान कया। हाणे क़यामत ताईं फर्शन ते सब खां वधीक तुझी तारीफ थींदी रहंदी। मोहम्मद जंहिंजी सब तारीफ कन, पंहिंजा भी, परावा भी, दोस्त भी, दुश्मन भी, ओड़ो भी, पाड़ो भी, मक्की भी, मदनी भी, नबातात भी जंहिंजी तारीफ करे। तवज्जो, नबातात भी जंहिंजी तारीफ करे, हैवानात भी जंहिंजी तारीफ करे, जिन्नात भी जंहिंजी तारीफ करे, फरिश्ता भी जंहिंजी तारीफ कन, जिब्रील भी, मीकाईल भी, इसराफील भी, इस्राइल भी, 14 तबक भी, पूरो फलक भी, खुदा जे ज़ात जो कसम, जमीन भी, जमान भी, मकीन भी, मकान भी, नूरी भी, नारी भी, खाकी भी, आबी भी, मोहम्मद उनखे चइबो आहे सब जंहिंजी तारीफ कन। उलमा भी जंहिंजी तारीफ कन, औलिया भी जंहिंजी तारीफ कन, अतकिया भी जंहिंजी तारीफ कन, खुतबा भी जंहिंजी तारीफ कन, मुबल्लिग भी जंहिंजी तारीफ कन, मुकर्रिर भी जंहिंजी तारीफ कन। पर ॿुधो लाड़काणे वारो, मोहम्मद उनखे चइबो आहे जो मखलूक त उनजी तारीफ करे, पर खालिक अकबर भी जंहिंजी
करे। मुझे साईं फरमायो माखे मेराज वारी रात अल्लाह टे तोहफा ॾिना। आखिरी गाल है दुआ तो क्या हुजूर फरमायो माखे मेराज वारी रात अल्लाह टे तोहफा ॾिना। साईं कहिड़ा फरमायूं हिकु निमाज़ुनि जो तोहफो। पहिरियों 50 मिलियूं पोइ 5 थियूं। 5 कीअं थियूं? मूसा कलीमुल्लाह चो सही माण्हू 50 न पढ़तई। हुजूर अर्ज़ कयो 45 थियूं। हज़रत मूसा चो सही माण्हुनि खे सुञाणा 45 बि कोन पढ़तई। अलल्लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बि वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। इहो कुरान जो हिस्सो बि अल्लाह साईं मेराज वारी रात पंहिंजे हबीब खे गिफ्ट करे ॾिनो। टी शे कहिड़ी मिली? हुजूर फरमायो टियों मांखे ख़ुशख़बरी मिली त मुंहिंजा हबीब तुंहिंजो उम्मती केॾो ई गुनहगार छो न हुजे पर जेकॾहिं मुशरिक न हूंदो त मां जन्नत मोकिलींदोमांसि। दुआ कर त अल्लाह पैगंबर जी ताबेदारी नसीब करे। अल्लाह जिहाद फी सबीलिल्लाह जी तौफीक दे। असां जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां अवां के जिहाद फी सबीलिल्लाह जी दावत ॾेई रहिया आहियूं। असांजी जंग के फर्द सां नाहे, के ग्रुप सां नाहे, के टोले सां नाहे, के मखसूस जमात सां नाहे। असांजी जंग इस्तिहसाली निज़ाम सां है। असांजी जंग यहूदन ऐं नसारन सां है। असांजी जंग क्लिंटन जे ताबेदारन सां है। असांजी जंग दीन जे दुश्मनन सां है। असांजी जंग अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे बाग़िन सां है। अचो मैदान अमल में निकरी अचो। अल्लाह जे ज़ात ते तवक्कल करे, उलमाए हक जे हथन ते बैयत करे, तौहीद जे परचम के सर बुलंद कयो। अल्लाह जी मदद तव्हांजा कदम चुमंदी ऐं कदम कदम ते तहां के नुसरत इज़्ज़ती नजर ईंदी। व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दोस्त दिल जे मोहब्बत सां दरूद शरीफ पढ़ो तो दुआ घुरो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा अंतस्सलाम व मिनकस्सलाम व इलैका यर्जिउस्सलाम। हय्यिना रब्बना बिस्सलाम व अदखिलना दारस्सलाम। तबारकत रब्बना व तआलैत या ज़ल जलालि वल इकराम। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब। या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा। या अल्लाह सी असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा। असांजे ख़ताउनि खे दरगुज़र फरमा। ॿिन्ही जहाननि जूं भलायूं ऐं चङायूं नसीब फरमा। या अल्लाह सभिनी कलमे वारनि खे ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचा, जाबरनि जे जबर खां बचा, हासिदनि जे हसद खां बचा। या अल्लाह जिन तुंहिंजनि ॿाननि हिन जलसे जो इंतज़ाम कयो आहे उन्हनि जी ख़िदमत खे मंज़ूर व मक़बूल फरमा। या अल्लाह जेके तुंहिंजा ॿाना हिन जलसे में आया आहिनि सभिनी जी हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमा। या अल्लाह हिन पाड़े खे क़ुरान जे बरकत सां आबाद फरमा। हिन महल्ले के तौहीद जे बरकत सां आबाद फरमा। हिन शहर के कुरान जे बरकत सां आबाद फरमा। असांजे तर तक ऐं जूह के कुरान जे बरकत सां आबाद फरमा। या अल्लाह आले रसूल सां मोहब्बत अता फरमा। असहाबे रसूल सां मोहब्बत अता फरमा। अहले बैत रसूल सां मोहब्बत अता फरमा। असांजे मुल्क के इस्लाम जो मरकज़ बना। असांजे मुल्क के इस्लाम जो मरकज़ बना। असांजे मुल्क के हक़ ऐं इंसाफ़ जो मरकज़ बना। या अल्लाह असांजे सिंध के हिकु दफ़ो वरी बाबुल इस्लाम बना। या अल्लाह ज़ालिमनि मां असांजी जिंद छॾा। या अल्लाह ज़ालिमनि मां असांजी जिंद छॾा। या अल्लाह ज़ालिमनि मां असांजी जिंद छॾा। या अल्लाह दुनिया में जिते जिते मुसलमाननि ते ज़ुल्म थी रहियो आहे उते उते मुसलमाननि जी मदद फरमा। बारे खुदाया चचीनिया जे मुसलमाननि जी मदद फरमा। बोसीनिया जे मुसलमाननि जी मदद फरमा। कश्मीर जे मुसलमाननि जी मदद फरमा। या अल्लाह अफगानिस्तान में तालिबान जी मदद फरमा। तालिबान के दुश्मननि जे नज़रे बद खां बचा। तालिबान के दीन ते मज़बूती अता फरमा। तालिबान जे रूहानी रहबर मुल्ला उमर मुजाहिद जी हिफाजत फरमा। 15वीं सदी जे मुसलमाननि जे
दिलन जे धड़कन उसामा बिन लादेन जी हिफाजत फरमा। या अल्लाह हरमैन शरीफैन जी हिफाजत फरमा, मक्के मदीने जी हिफाजत फरमा, असां के बार बार मक्के मदीने जी ज़ियारत जी तौफीक नसीब फरमा। या अल्लाह मस्जिद अक्सा क़िबला अव्वल ऐं बैतुल मुक़द्दस के ज़ालिम यहूदन जे चंबन खां आज़ादी नसीब फरमा। या अल्लाह बेनमाज़िन के नमाज़ी बना, बेरोज़ायतन के रोज़ेदार बना, मालन जे ज़कातन जे अदा करण जी तौफीक अता फरमा, हज बैतुल्लाह जी सआदत नसीब फरमा, रोज़े रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब फरमा। या अल्लाह यहूदन ऐं नसारन ते पंहिंजो कहरो गज़ब नाज़िल फरमा, दीन जे दुश्मनन ते पंहिंजो कहरो गज़ब नाज़िल फरमा। या अल्लाह क्लिंटन जो कारो मुंह कर, या अल्लाह क्लिंटन जो कारो मुंह कर, या अल्लाह क्लिंटन जो कारो मुंह कर। या अल्लाह इस्लाम जे परचम के सर बुलंद रखण जी तौफीक अता फरमा। या अल्लाह असां सभिनी बंदन जे खाली हथन के पंहिंजे दरवाजे ता खाली न मोटा। या अल्लाह असां जे खाली हथन के पंहिंजे मेहरबानी सां मंजूर व मक़बूल फरमा, असां जे खाली झोलन के पंहिंजे मेहरबानी सां मंजूर व मक़बूल फरमा। या अल्लाह बिनी जहानन जूं भलायूं ऐं चङायूं नसीब फरमा। या अल्लाह असां सभिनी मुसलमानन जे सीनन के तौहीद जे नूर सां मुनव्वर फरमा, पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत सां मामूर फरमा। या अल्लाह सादत दारैन सां सरफराज फरमा, कलमे जी जिंदगी ऐं कलमे ते मौत अता फरमा, ईमान जी जिंदगी ऐं ईमान ते मौत अता फरमा। क़यामत जे रिहाड़े पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफाअत नसीब फरमा। या अल्लाह असां सभिनी मुसलमानन जे झुगन के कुरान जे बरकत सां आबाद फरमा, सभिनी बीमारन के शिफाए कामिला नसीब फरमा। या अल्लाह सभिनी बीमारन के शिफाए कामिला नसीब फरमा, दर्दमंदन जे दर्दन के दूर फरमा, जेके तुंहिंजा बाना मुश्किल में फाथल हिन सभिनी जी मुश्किल कुशाई फरमा। या अल्लाह गैरन जे गुलामी खां बचा, या अल्लाह गैरन जे गुलामी खां बचा, या अल्लाह गैरन जे गुलामी खां बचा, पंहिंजो दर नसीब कर, पंहिंजे हबीब जो घर नसीब कर। अल्लाहुम्मा रज़ुक़ना ईमानन कामिला व रिज़्क़न वासिया व हलालन तय्यिबा व तौबतन नसूहा व क़ल्बन ख़ाशियन व लिसानन ज़ाकिरन व अमलन मुतक़ब्बला। अल्लाहुम्मा रज़ुक़ना तौबतन क़ब्लल मौत व राहतन इंदल मौत व मग़फ़िरतन बअदल मौत वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार। अल्लाहुम्मा रब्बना ला तदअ लना ज़ंबन इल्ला गफ़रतह वला हम्मन इल्ला फ़र्रजतह वला दैनन इल्ला क़ज़ैतह वला मरीज़न इल्ला शफ़ैतह वला मुजाहिदन फ़ी सबीलिक इल्ला नसरतहु या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिल क़ुरआन व ज़य्यिन अख़लाक़ना बिल क़ुरआन वजअलहु लना इमामन व नूरन व हुदन व रहमह। अल्लाहुम्मा ज़क्किरना मिन्हु मा नसीना व अल्लिमना मिन्हु मा जहिलना वरज़ुक़ना तिलावतहु आना अल-लैलि व आना अन-नहार वजअलहु लना हुज्जतन या रब्बल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। असां जो हिकिड़ो मुजाहिद साथी मोहम्मद इब्राहिम मीरानी वफ़ात करे वियो आहे, ॿ टे कुल पढ़ो मरहूम जे मग़फ़िरत जे लाइ दुआ घुरंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफ़ुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफ़ुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफ़ुवन अहद। अल्लाहुम्मा इग़फ़िर लिहय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरिना व ज़करिना व उन्साना। अल्लाहुम्मा मन अह्यैतहु मिन्ना फ़अह्यिही अलल इस्लाम व मन तवफ़्फ़ैतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान। या अज़ीज़ु या गफ़्फ़ारु या वासिअल मग़फ़िरह। अल्लाहुम्मा इग़फ़िरहु वरहमहु वजअलिल जन्नत मस्वाहु या अरहमर राहिमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िहि सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
वालमु अन्न फीकुम रसूलुल्लाह। सहाबा किराम जे कचहरी में अबारे गालायो न बुजुर्गो, ओ जनाब आली, इनके पुलिस वारन के हवाले को तो फिलहाल पंजी वेगन में बिहार में सवाल जवाब पूरा दिन पुछरे ॾियनि। सहाबा किराम के अदब से खरण जला अल्लाह तबारक व तआला फरमायो तो सहाबियो तहां में मुझो रसूल आ। तो पैगंबर जो अदब मुख्तलिफ जाइन ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब के बारे में मुख्तलिफ आयतूं नाज़िल कयूं। पैगंबर जे अदब जो इनकारी भी काफ़र आ। जो तो तहां जे मजहब ते हलो था वो कुरान हदीस में आहे, बाकी वाइज मां छाते क्यों था। 300 केस चूं रुगो जुमे नमाज जूं मार्केट में अवेलेबल हैं। रुगो जुमे जे तकरीर जूं 300 केस चूं तकरीबन। तभी चतो तहां जो मजहब कुरान में आहे। हिकिड़े उस्ताद पढ़ायो शागिर्द के यूसुफ ज़ुलेखा जो किताब चे पुट ने मिठाई वठी तो विरायो तो पटको तो बदराया। माण्हू अची विया मिठाई अची हाणे जॾहिं पटको बदल चईं ॻाल्हि त ॿुधाए, हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई। चईं कहिड़ी? चईं ज़ुलेखा नर हो न मादी। इहा कार त न कयो यार। अहल बेतन के बारे में तव्हांजो छा ख्याल आहे? अहल बेत बरहक आहिनि। मां मुंड में भी चई चुको आहियां, हर इज्तिमा में चौथम हाणे भी चवां थो, आले मोहम्मद भी बरहक, अहल बैत मोहम्मद भी बरहक, असहाबे मोहम्मद भी बरहक। असा हजरत अली साईं के, अम्मा फातिमा साईं के, इमाम हसन साईं ऐं हुसैन साईं के भी हुजूर साईं जे अहले बैत मां समझूं था। असांजो अकीदो आ। कुरान पाक में अहले बैत के बारे में जेका आयत आई आ उहा पैगंबर साईं जे घर वारनि जे बारे में। पर जॾहिं उहा आयत नाज़िल थी तो पैगंबर साईं पंहिंजी चादर मुबारक में जनाबे अली मुर्तजा के भी ढकियो, अम्मा फातिमा साईं के भी ढकियो, सोने हसन हुसैन साईं के भी ढकियो ऐं पंहिंजी चादर मिठड़े मोहम्मद करीम साईं इन्हनि हस्तिन जे मथां विझी करे दुआ घुरी त या अल्लाह हिननि के भी मां मोहम्मद करीम जे अहले बैत में दाखिल कर। इन जे करे असांजो अकीदो आ त हजरत अली भी अहले बैत में शामिल आ, अम्मा फातिमा साईं भी अहले बैत में शामिल आ, हजरत हसन साईं ऐं हुसैन साईं भी अहले बैत में शामिल। वहाबी जी माना चाहे हुनन जे नियत में अलाए चाहे, पर मां बुधायो थम तो वहाब अल्लाह साईं जे 99 नालन मां हिकड़ो नालो आ। अल्लाह सी कुरान में फरमायो तो मुझा पाक नाला हिन, प्यारा नाला हिन, इन नालन से सदींदो तो मां तहां जी दुआ कबूल कंदुस। ए हुजूर संजन फरमायो जो अल्लाह से 99 नाला याद कंदो ए ये नाला वठी पंहिंजे रब के सदींदो तो अल्लाह इन जी दुआ रद्द न कंदो। उन 99 नालन में हिकड़ो नालो वहाब भी आ। अल्लाह यो रब साईं जो जाती नालो आ। 99 अल्लाह जा सिफती नाला हैं जिनमें रहमान भी आ, रहीम भी आ, हन्नान भी आ, मन्नान भी आ, रऊफ भी आ, खोड़ नाला हैं, वदूद भी आ, शकूर भी आ। उन्हनि नालन में हिकड़ो नालो वहाब भी आ। वहाबी जी माना पाकिस्तानी माना पाकिस्तान वारो, हिंदुस्तानी माना हिंदुस्तान वारो, अफगानिस्तानी माना अफगानिस्तान वारो, बलोचिस्तानी माना बलोचिस्तान वारो, बांग्लादेशी माना बांग्लादेश वारो, बरतानवी माना बरतानिया वारो, अमरीकी माना अमरीका वारो, मक्की माना मक्के वारो, मदनी माना मदीने वारो, वहाबी माना अल्लाह वारो। चतो साईं मां बे औलाद हां, दुआ कयो तो अल्लाह मूंखे औलाद दे। रब साईं तोखे सालिह औलाद ॾिनो, जिन भी चिट्ठी लिखी आहे अल्लाह उनखे भी सालिह औलाद ॾे, ऐं जिन खे औलाद कान्हे अल्लाह उन्हनि सभिनी खे सालिह औलाद ॾे। वमा हुवा अलल गैब बिज़नीन। अल्लाह साईं गैब ते बखीली थोड़े ही कंदो आहे, बिल्कुलु ठीकु आहे। असां चऊं था गैब उनखे चइबो आहे जंहिंजी ख़बर ॿियो न ॿुधाए। हे इल्मी गालियूं हैं, समझण जूं गालियूं हैं। आलिमुल गैब, गैब जो जानींदड़, ये गाल समझो। आलिमुल गैब उनखे चइबो आहे जेको हर शइ जाने, हर वक्त जाने, ॿियनि जे ॿुधाइण खां सवा जाने। ये गालियूं पंहिंजे दिल जे फरही ते लिखो। आलिमुल गैब माना जेको हर शइ जाने,
बेन जे बुधाइण खां सवा जाने हर वक्त जाने यो रब खां सवा कोई कोने। बाकी अल्लाह साईं नबी जन के इल्म दिनो कोई इनकार कोने। सजी कायनात खां वधीक इल्म अल्लाह नबीयन के दिनो। 1.25 लाख नबीयन खां वधीक इल्म अल्लाह साईं महबूब मोहम्मद करीम साईं के दिनो। ये असांजो अकीदो आहे, असांजो ईमान आहे। पर जडे अल्लाह इल्म दिनो त हाने गैब न रहो। जेका गाल पधरी थी पई त गैब गैब माना बुझ कुरान जो इस्तिलाहूं हैं। अल्लाह से पंहिंजे नबी दे वही कई। गैब जो आलिम अल्लाह, आलिम माना जानींदा। गैब जो आलिम अल्लाह, पैगंबर वही जो आलिम। जेको कुछ अल्लाह नबी जन खे दिनो वो वही जे जरिए दिनो। ये चो तो सजी दुनिया का वधिक इल्म अल्लाह नबीयन खे दिनो। यो असांजो अकीदो, असांजो ईमान आहे। बाकी ये चो तो आलिमुल गैब रुगो रब्बा। जे कदे चे तो आलिमुल गैब नबी भी आहे तो कुरान जो इनकारी आहे। तो अल्लाह तो चाहे कुल ला यअलमु मन फिस समावाति वल अर्ज़िल गैब इल्ला अल्लाह। चिट्टा लफ्ज़ है इन कुरान जा। ए मुहजा नबी तू चाओ, कुल माना चाओ, ला यअलम कोई न थो जाने, मन फिस समावाति वल अर्ज़िल गैब इल्ला अल्लाह। आसमानन जो गैब भी अल्लाह को सवा कोई को न थो जाने, जमीनन जो गैब भी अल्लाह को सवा कोई को न थो जाने। यो कुरान में लिखियो पे। ये चो तो अल्लाह साईं नबीयन के सब का वधिक इल्म दिनो। ये चो सजे जहान का वधिक इल्म अल्लाह साईं पंहिंजे प्यारे हबीब के दिनो। यो ठीक आहे। आलिमुल गैब रुगो रब्बा। छो त रब पाण ऐं हुजूर साईं पाण चयो कुल ला अक़ूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह वला अअलमुल गैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलक। माना तो क्या कुरान जी। अल्लाह से तो फरमाए मुझा नबी तू मानन के चई दे ला अक़ूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह। तमा तमा के नथो चवा त अल्लाह जा खजाना मां वट हैं, पाण वट तस। ता तो चौथा तो हेडो वारा खजाना कलंदर रखेन, ओडो वारा भिटाई के, विच वारा सेदी मुसाणी के। अल्लाह पाण जो पेंशन दे। को जमे त पीर दिनो, कलंदर दिनो, इमाम दिनो, मुर्शिद दिनो। को जमे त पीर बख्श, नबी बख्श, कलंदर बख्श, इमाम बख्श, रसूल बख्श, अली बख्श, हुसैन बख्श। अल्लाह का देव जमे त पीरन दिनो। और मरे तो हुकुम धणीअ जो। अल्लाह रुगो मारण ते आ। चेस न हुकुम कलंदर जो। पुट जमे तो पीर दिनो, कलंदर दिनो, इमाम दिनो। और धीअ जमे तो अल्लाह जे खाते चो न कलंदर दिनी, रसूल दिनी, नबी दिनी, हुसैन दिनी, अली। भला धीअ अल्लाह जे खाते चया हो जा। कुछ तो सोचो यार। हिकड़े हमरा के माचुम औलाद रब थोड़े चीना कलंदर भी दींदो आ मोला। अच्छा न बाबा कुरान में लिखल आ त औलाद अल्लाह तो चीना न। मुझो तजुर्बो मुझो चाचा ये ना है कुरान में लिखियो चीना। वहाबी भेण सा जय माई के पुट न थे माह पहरियों सूमर। या है आशिकन जी रात। हिते भी पकड़ जी पियो हमरा न कुट ये छोड़ के नाड़ करे छदिस। रते दरे में कुट जी पियो, कंबर में वठ जी पियो, नई दरे में बध जी पियो। डाढ़ा पादर का दे कलंदर जो पेड़ तो सखी जो पेड़ा छोरियों जोरी तू झिके वजन राड़ियों जुल्म नाहका बुजुर्गन जो कब्रू तहां जे इनन तंधन जे लाए। खुदा जो भौ क्यों यार। चीजे माई के पुट न थे तो मां पहिरियों सूमर। एक दफो न त ब न त टे न त पंज न त सत 11 दफे त पुट फत को रही निकरंदो। तो ये ना ची आहे। अरे बाबा ना ची आहे न। मां तो हाणे जेकर हरू जिद थो करे तो माके साईं जी करामत न थी लगे, मुजावर जी मेहरबानी थी लगे। जरा गाल बुधो जे कदे पीर फकीर बि पुट ॾियनि था इन मारे ख्याल कुरान थो चए यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरानम व इनासा। रब तो फरमाए औलाद मां थो ॾियां, मुंहिंजी मर्ज़ी पवे कंहिंखे न्याणियूं ॾियां, मुंहिंजी मर्ज़ी पवे कंहिंखे पुट ॾियां, मुंहिंजी मर्ज़ी पवे कंहिंखे न्याणियुनि पुटनि जा जोड़ा गॾाए ॾियां। अल्लाह थो चए जेकॾहिं पीर फ़कीर ॾियनि था
तो पो हुजूर सही तो बधे हिसाब सां ॾे न कन मां ग़लति थो चवां अब जेकॾहिं कलंदर बि ॾे थो त पोइ हुजूर सही तो बधे हिसाब सां ॾे हा न कलंदर जड़ा करोड़ गर्जन नबी जे मट त न थींदा कन मां ग़लति थो चवां बाबा बुजुर्गन खे जेको मकाम मिलियो तो हुजूर सही जो गुलामी जे करे मिलियो न अम्मा आयशा साइण हुजूर सही जी प्यारी घरवारी हुजूर सही ने कॾहिं घर आया ॾिसन त आयशा रोए थी अम्मा आयशा साइण फरमायो आयशा रोई थी जी हाज़ी मां रोवां थी छो थी रोए एॾे बारे ख्याल कयो जी सही मुंहिंजी शादीअ खे 9 साल थिया आहिनि 9 सालात मां तव्हांजे घर में आहियां तव्हांजी मूंसां मोहब्बत बि ॾाढी आहे 9 साल थी विया आहिनि साईं पुट त नथो थिए पर धीउ बि नथी थिए अम्मा आयशा साईं खे काई औलाद कान्हे न न्याणी न पुट साईं तव्हांजी मूंसां मोहब्बत बि ॾाढी 9 साल थी विया आहिनि शादी खे पुट त नथो थिए पर धीउ बि नथी थिए पोइ जेकॾहिं अल्लाह खां सवा को ॿियो औलाद ॾेई थो सघे हे त चवंदा त राहब खे अलाए घणा पुट इमामन ॾिना हा ॿियो अलाए गड़बड़ नामे में लिखियल आहे अलाए छबर छंड में लिखियल आहे क़ुरान हदीस में कोन्हे हे ॼण बीठा हुते पासे खां रिपोर्टिंग जे लाइ कैमरा सुधा जेकॾहिं पीर फ़कीर ॼनि था त पोइ रसूल त ॿधे हिसाब सां ॾे न अब मां ग़लति थो ॻाल्हायां छा पोइ हुजूर साईं ईअं फरमाया त आयशा पोइ रोई छो थी तोखे बच्चन जी सिक लगी त मांखे चई हा त मां ॾियां हा घणा खपनि वठ पोइ त हुजूर ईअं फरमाया हा न पर तव्हां अब छोकरा वेरो पुट पर हदीस जे किताबनि में लिखियो पियो आहे जॾहिं अम्मा आयशा साइण रोइण जो सबब इहो ॿुधायो त साईं मांखे बि औलाद जी सिक लगी आहे त मांखे बि बचड़ा थियनि हा त दिलि रीझायां हा त मिठड़े मोहम्मद करीम साईं जी अशहद आंगुर मथे खजी वई ऐं मुझे साईं फरमायो आयशा औलाद मां मोहम्मद करीम जे हथन में ना है मुझे अकेले अल्लाह जे हथन में अञा तहां जो अकुल जाए ते नथो अचे खुदा जो खौफ क्यों यार गौस या दस्तगीर जी माना पीरान पीर चवण त ठीक है पीरन जो पीर सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह के जेकने को मानू पीरान पीर चवे थो नो ऑब्जेक्शन असां चवंदा वो उन्हनि जी मर्जी है चीज हो चवंदा आहिनि पोढ़नि जो पीर असां ईअं कोन था चऊं असांजो पीरन जो पीर असांजा हड़ई मुर्शिद कादरी सिलसिले जा आहिनि सही बेर वारो भी कादरी सिलसिले जो सही अमरोट वारो भी कादरी सिलसिले जो सही हालेजी वारो भी कादरी असांजा हड़ई बुजुर्ग इन्हनि जो सिलसिलो वञी बुजुर्गन जो मुर्शिदन जो मिले थो सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे दौर जो वली कामिल हो ऐं मुवहिद आज़म हो छोकरा तो के छा है पुट केड़े धण सां ऐमा गुजरल बिन जुमन ते हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जा अकीदा बयान किया है वो बिन ही जुमन जू कैसेटियूं ये जेके गुजरल ब जुमा हैं हिकड़ी कैसेट जो उन्वान आ पीरान पीर जा फरमान बी कैसेट जो उन्वान आ पीरान पीर जो अकीदो मां साबित कयो आ पीरान पीर सही जे किताबन जा हवाला पढ़या थम त पीरान पीर सैयद अब्दुल कादिर जीलानी ठुप वहाबी हो हाने जे करे हुजे हां ते तवारा बिदती पीरान पीर ते भी कुफर जी फतवा देन बिल्कुल ऐमा पीरान पीर सही जे किताबन जा हवाला रिना थम ऐमा कायनात जे मुशरिकन ने बिदतन के चैलेंज क्यों थम त हिकड़ो हवालो गलत साबित कयो जेका चोर जी सजा हुआ मुजी सजा पीरान पीर बिदतन जो पीर ना है मुवहिदन जो पीर बाकी गौस ए दस्तगीर जो लफ्ज शरीयत जे तकाजा उनके खिलाफ आ दस्तगीर मना को करे तचे पहुंची मदद करे यो अल्लाह वा बियो कोई कोने गौस भी इन माना में इस्तेमाल थींदो आ इन जे करे गौस जो लफ्ज बे जे मथा इस्तेमाल न करण घुर्जे गुल मोहम्मद लाशारी वहाबी मां फिरी बिदती थियो मां के खबर कोने जे करे थियो आ त पंहिंजे अल्लाह के पाणी जवाब दींदो मां गुल मोहम्मद के कोन सुञाणा मां के याद कोने तो को मुवहिद बिदती मुशरिक थियो जे पर जे करे ही चवन था त वनी पंहिंजी किस्मत ते रोए अल्लाह जो कंखे वनी उछले खड में त मां छा कंदोमांस
मुख्य का खबर ना है तो कह दुआ घुरंदा अल्लाह से इस्माइल के औलाद दे, अल्लाह ताला तोखे खैर जी औलाद दे, बरकत वारी औलाद दे। मौला के बारे में तो कुरान में जिब्रील के भी मौला चो वियो आ, अल्लाह के भी मौला चो वियो आ, मोमिनन के भी मौला जो घणी मानाऊं आहिनि। तो अरबी डिक्शनरी खोलियो, मौला जी माना साईं भी आ, मौला जी माना आका भी आ, मौला जी माना रहबर भी आ, मौला जी माना मुर्शिद भी आ, मौला खालिक अकबर के भी कोट बुआ। मौला जी माना अरबी लुगत में नौकर भी आ। हाँ जेकॾहिं असां अल्लाह के सॾे करे चऊं था त ए असांजा मौला तू असां ते रहम कर, तेन मौला मां मुराद खालिक अकबर। ऐं जेकॾहिं असां चऊं था फलाणो मौलाना साहब त माना असांजो साईं मुहतरम मिस्टर जंहिंखे तव्हां अंग्रेजी में चओ। नौकर के खिदमत गुजार के भी अरबी डिक्शनरी में मौला कोठबो आ। हदीस की किताबन में लिखियो पियो तो हजरत बिलाल ही रिवायत कई जो मिठड़े मोहम्मद करीम जो मौला हो। हजरत अबू हुरैरे ही रिवायत कई जो मिठड़े मोहम्मद करीम साईं जो मौला हो। तो पो हजरत अबू हुरैरो या हजरत बिलाल मिठड़े मोहम्मद करीम जा साईं हा छा खादिम हा। इते तर्जुमो कबो तो बिलाल मिठड़े मोहम्मद करीम जो खादिम हो, हजरत अबू हुरैरो मिठड़े मोहम्मद करीम जो खादिम हो। कुए हरीड़ल दी त चीमा पसारी थी वियो। इन्हनि खे भी का खबर मिली हुई है तो बिस्मिल्लाह करे शुरू थियनि था। अरबी लुगत पढ़ो, अरबी डिक्शनरी पढ़ो, अरबी किताब पढ़ो। तव्हां मां चुम तव्हां कुरान पढ़ो, तव्हांजे खुदन जो तव्हांखे पाण ई जवाब मिली वेंदो। देवबंदी जी सिंधी में माना छा है? बरेलवी ऐं देवबंदी। बरेली भी हिंदुस्तान में हिकिड़ो ॻोठ आहे, देवबंद भी हिंदुस्तान में हिकिड़ो ॻोठ आहे। बरेली में अहमद रजा खान पैदा थियो। उन माण्हुनि खे ये तरीक़ा सेखारिया है चमण चुटण जा जेके हलन था। हाणे उन जे कढ हलण वारा पाण खे बरेलवी था सॾाइनि। देवबंद जे बुजुर्गन मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी, शेखुल हिंद मौलाना महमूदुल हसन, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, मौलाना अबुल कलाम आजाद, सैयद हुसैन अहमद मदनी ऐं इन क़िस्म जा ॿिया उलमा जिन तारीख़ में तव्हांखे नाला भी मिलनि था। इन्हनि माण्हुनि खे शिरक ऐं बिदअत खां झलियो। उन जे तरीक़े ते हलण वारा उन्हनि खे माण्हू देवबंदी था कोठनि। इहे शहरनि जा नाला आहे। निस्बत जे चांडका में पढ़ण वारो पाण खे चांडकियन कोठराए, पेटारे में पढ़ण वारो पाण खे पेटारियन कोठराए। तो बरेली शहर जे निस्बत सां को पाण खे बरेलवी कोठराए, देवबंद शहर जे निस्बत सां को पाण खे देवबंदी को। ये निस्बत हुई कुरान हदीस जा कर को न। हिकड़ी जगह ते मां या वजाहत कम तो महाराज जो सिंह गाल समझ में ना आई, सोली सिंधी में समझाया जो मां अंग्रेजी में तो कोन समझाई था। चीनना न समझ में ना आई न सही। मां चो ॿियो कीअं चीज़ न बंद 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 छा है ॿुधाए। मां चो हराम पाई बंद, डिश बंद, चकला बंद, शराब बंद, रुश्वत बंद, व्याज बंद, पो थी पवंदो देव बंद। यो सोली सिंधी में ठीक आहे। जो मौली साहब चो तो हजरत आदम जी दुआ रब कबूल न पियो करे, पैगंबर साईं जे वसीले सां दुआ कबूल कईसीं। अलाए कहिड़े किताब में लिखियल आहे, मां कोन पढ़ियो आहे। जेकॾहिं आहे त मूंखे ॾेखार, हूंदो त मां मञींदुसि। जेकॾहिं किथे लिखियल आहे त मां मञींदुसि। मां कोन पढ़ियो आहे, मूंखे नज़र कोन आयो आहे। अल्लाह से हाजुर नाजुर आहे कन न? बिल्कुल आहे। बरेलवी चवंदा त हुजूर जन के पाछो कोन हो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जे एजाज ऐं इकराम जे लाइ
यो इंतजाम कयो तो जने भी हुजूर संजय निकरंदा हा तो पैगंबर संजय मथा झुड़ थी वेंदो इन जे करे हुजूर संजो पाछो न थींदो नजर न ईंदो जे उन पाछे ते भी कहीं बे जो पैर न पवे जे बेअदबी न थे यो पैगंबर संजो एजाज है।